जो भी समझो हक़ आवां जो हक़ मुर्सीअ सां छिनी वठिबो आहे। प्यारा भाइरो भेनरो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो सब्जेक्ट जीअं त सिंधी आहे। सिंधी मुंहिंजे ख़्याल में साईं माशूक़ अली धारेजो साहब तव्हांखे तमामु सुठे नमूने सां कोर्स कराए पियो ऐं असां बि आउं बेसिकली एजुकेशन जो आहियां, मिड़ई तव्हां खां कुझु सिखणु ईंदो आहियां ऐं आउं तक़रीबन जेको सो तव्हांखे जेको पेपर जो पैटर्न आहे न उहो ई सम्झाईंदुसि। छो सिंधी जो लिटरेचर या सिंधी सब्जेक्ट में मास्टर साईं माशूक़ अली आहे, मां एजुकेशन जे साइड जो आहियां, इन जे करे पेपर जो पैटर्न इन करे सम्झाईंदुसि जो मुंहिंजो वरी पैटर्न इन में पेपर में वरी तजुर्बो वधीक आहे बनस्बत ॿियनि खां, छो त मां पेपर घणा ॾींदो आहियां, इहो इन करे जो पास न करे सघंदो आहियां। हा, लिटरेचर साईं माशूक़ पढ़ाए पियो तव्हांखे, त पाण वरी कुझु ॿी साइड खे वठूं। ऐं पेपर जे हवाले सां जीअं तव्हांखे ॿुधायो त मां तव्हांखे पेपर जो पैटर्न फ़र्ज़ु कयो सुवालु आहे। ॿोलीअ जे क़ाइदे कानून या उसूल खे ख़ाल चइजे थो। हाणे इन में ए ग्रामर, बी व्याकरण, सी में फ़र्ज़ु कयो असां को ऑप्शन जुमिलो, डी लफ़्ज़। हाणे हिन में असांजो कहिड़ो जवाबु सही रहंदो? ग्रामर न, सिंधीअ में व्याकरण, अंग्रेज़ीअ में ग्रामर, ठीकु आहे बाबा। सिंधी ऐं संस्कृत में असां ग्रामर खे चवंदा आहियूं व्याकरण, ऐं अरबीअ में वरी सर्फ़ ऐं नहव, उहो वरी इनखे ॿिनि हिसनि में विराइनि था, हिकिड़ो सर्फ़ ॿियो नहव। सर्फ़ जी जेका लफ़्ज़ी माना आहे गिरदान या फेरो, इस्तिलाही माना मूजिबि सर्फ़ उहो इल्मु आहे जंहिं मां लफ़्ज़नि जे क़िस्मनि उन्हनि जे सूरतुनि में जेका फेर फार थिए थी उन बाबति जेका असांखे मालूमात मिले, ख़बर पवे, उहो सर्फ़ आहे। नहो जी लफ़्ज़ी माना आहे दस्तूर, रीत। इस्तिलाही माना मूजिबि नहो उहो इल्मु आहे जंहिं मां ख़बर पवे त जुमिला कीअं ठाहिजनि, हर हिकु जुमिले जे लफ़्ज़नि जो हिक ॿिए सां कहिड़ो लाॻापो आहे, जुमिलनि जी बनावत, तफ़रीक़ या जुमिलनि जो छेद करणु या उनजी बीहक जे बारे में जेका मालूमात थिए थी उहो न हो आहे। असां उनखे सिंधीअ में चवंदा आहियूं व्याकरण, यानी अंग्रेज़ीअ में असीं हिनखे ग्रामर चवंदा आहियूं। हाणे हीअ बि हिकिड़ी ग्रामर जी डेफिनेशन आहे। ग्रामर ॿोलीअ जो उसूल आहे, इहा बि डेफिनेशन आहे। ग्रामर ॿोलीअ जो क़ाइदो आहे, इहा बि डेफिनेशन आहे। ईअं बि असीं चई सघूं था त लिखणु पढ़णु या ॻाल्हाइण जे उसूल, क़ाइदे, कानून खे बि असीं ग्रामर चई सघूं था। हाणे ग्रामर में असां शुरूआति कंदासीं अखर खां। त अखर छा आहे? हीअ अॻे गुज़िरियल क्लास में मूं तव्हांखे पढ़ायो, अखरनि जे बारे में ई पाण सिखियोसीं, त अॼु बि वरी असां उन खां ई कंटिन्यू कंदासीं त अखर आहे छा। अखर ॿोलीअ जो जेको सो बीहक जूं इहे सम्झो त निशानियूं आहिनि। असां वटि सिंधी ॿोलीअ में घणा अखर मौजूदु आहिनि? 52 अखर मौजूदु आहिनि। हाणे जीअं असां अखरनि खे विराईंदा आहियूं त
हिकिड़ा वाविल हूंदा आहिनि त ॿिया कॉन्सोनेंट हूंदा आहिनि। असां वटि सिंधी ॿोलीअ में केतिरा वाविल आहिनि, केतिरा कॉन्सोनेंट आहिनि? कहिड़ा वाविल आहिनि? कहिड़ा? अलिफ, वा, ये। ठीकु आहे। ही टे छा आहिनि असांजा? वाविल। बाक़ी जेके अखर असांजा आहिनि उहे असांजा कॉन्सोनेंट आहिनि। इहो त तव्हां डेफिनेटली तव्हां सम्झी विया हूंदो। सिंधीअ में हुनखे हर्फ इलत चइबो आहे ऐं कॉन्सोनेंट खे हर्फ सही चइबो आहे। हर्फ इलत, हर्फ सही, वाविल ऐं कॉन्सोनेंट। वाविल तव्हां ग्रामर अंग्रेज़ी जो पढ़ियो हूंदो, हुन में बि इहो ई वाविल हूंदा आहिनि। ए, ई, आई, ओ, यू वाविल हूंदा आहिनि। वाविल छा कंदा आहिनि? कॉन्सोनेंट जो पूरो कंदा आहिनि। कॉन्सोनेंट खे जो आवाज़ खे सही माना में इस्तेमालु करण में मदद ॾींदा आहिनि। इहे मददगार हूंदा आहिनि। किथे किथे हीअ पंहिंजो आवाज़ बि ॾींदा आहिनि, ईअं न आहे त रुॻो मदद कंदा आहिनि। किथे किथे पंहिंजो आवाज़ बि हिननि जो हूंदो आहे। किथे जेको सो अक्सर करे ई कॉन्सोनेंट सां या हर्फ सही सां मिली करे लफ़्ज़ ठाहिण में मदद ॾींदा आहिनि। हाणे उन खां पोइ आहे हिकिड़ो सुवालु आहे, सवाल नंबर 2। लफ़्ज़ आहे अहमद। इन में केतिरा पद या आवाज़ आहिनि? इन जो ए ऑप्शन आहे त 4, बी ऑप्शन आहे 2, सी ऑप्शन आहे ए ऐं बी, डी ऑप्शन आहे हाणे इन में कहिड़ो सही आहे? बी, ए, सी या डी? कीअं भला तव्हां हिनखे जे कंदा आहियो? हा, डी। मुंहिंजे सम्झ में त इन में 3 पद आहिनि, 3 साउंड आहिनि। अलिफ ऐं हा जो असीं गॾे कढंदा आहियूं। अहमद, अहमद, ईअं आहे न? त असांजा घणा साउंड थी विया हिन में? 3। ही इनखे असीं पद चवंदा आहियूं या आवाज़ चवंदा आहियूं। आवाज़ वरी कीअं ठहंदो आहे? अलिफ बे जे कंहिं बि पटीअ या पंहिंजो अखर जे मथां अखर सां गॾु या त को वाविल अचे या वरी उनखे का एराब अचे त उहो पद ठहंदो आहे। इहे नंढियूं डेफिनेशनूं पेपर में ईंदव जेके मुंझाए सघनि थियूं त हिन लफ़्ज़ में केतिरा पद आहिनि या हिन लफ़्ज़ में केतिरा अखर आहिनि। जेकॾहिं अखरनि जो ज़िक्र हुजे हा त पोइ घणा अखर हुया? 4 हुया। या वरी पद जी जेका डेफिनेशन छा आहे त कंहिं बि अखर ते का एराब लॻाइजे त उहो पद या आवाज़ ठही वेंदो आहे। अलफ़ ज़बर अ, बा ज़बर ब, या जेके या पेश ॾियूंसि, ज़बर ॾियूंसि, ज़ेर ॾियूंसि, या जेके बि असां एराबूं लॻायूं उन में उहो पद ठहंदो आहे। पद जी डेफिनेशन छा हूंदी त कंहिं अखर ते का एराब लॻाइण सां उहो छा ठही वेंदो आहे? पद ठही वेंदो आहे। उन खां पोइ आहे लफ़्ज़। इहो त तव्हांखे उनजी डेफिनेशन तव्हांखे ईंदी हूंदी त लफ़्ज़ छा खे चइबो आहे? 2 या 2 खां वधीक अखरनि जो मेड़ जंहिंमां को मतिलबु निकिरे उनखे असां लफ़्ज़ चवंदा आहियूं।
पेन बि हिकिड़ो लफ़्ज़ु आहे, बोर्ड बि हिकिड़ो लफ़्ज़ु आहे, अचणु वञणु ॾिसणु या जेको असीं ॻाल्हायूं पिया इहे सभु लफ़्ज़ आहिनि। लफ़्ज़ जी डेफिनेशन इहा आहे। लफ़्ज़ खां पोइ आहे जुमिलो। जुमिलो छाखे चइबो आहे? लफ़्ज़नि जे मेड़ खे जुमिलो चइबो आहे। लफ़्ज़नि जे मेड़ खे जुमिलो कोन चइबो आहे। लफ़्ज़नि जो उहो मेड़ जंहिंमां मुकमिल माना निकिरे उहो जुमिलो हूंदो आहे, जंहिंमां पूरो मतिलबु निकिरे। जेकॾहिं पूरो मतिलबु नथो निकिरे त उहो जुमिलो असांजो मुकमिल न आहे। सॼो ॿोली जो जेको दारो मदार आहे उहो लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे। पढ़ियो अथव न, वर्ड इज़ द स्मॉलेस्ट यूनिट ऑफ ए लैंग्वेज। लफ़्ज़ जेको आहे सो नंढे में नंढो जुज़ो आहे जेको ॿोलीअ जो। असां लफ़्ज़ खे फोकस था कयूं त असांजी सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाइण जा लफ़्ज़ घणा आहिनि? इहा त 8। इहो MCQs में बची सघे थो न भई ॻाल्हाइण जा लफ़्ज़ केतिरा आहिनि? ॻाल्हाइण जा केतिरा लफ़्ज़ आहिनि? 8 लफ़्ज़ आहिनि। उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? उन्हनि जा नाला बची अच्छा, पेपर में ईअं बि ईंदो अथव त ॻाल्हाइण जा लफ़्ज़, बसि को हिते अची वञे न, ॻाल्हाइण जा लफ़्ज़ उहे कहिड़ा आहिनि? ऑप्शन A, ऑप्शन B, ऑप्शन C, ऑप्शन D। उहे ई 8 लफ़्ज़ हूंदा। पर पोइ जवाब में छा लिखंदा? हिकिड़े में लिखियूं 6, के बि 6 लफ़्ज़ लिखियूं, ॿिए में 7 लिखियूं, टे में 8 लिखियूं, चौथे में 5 लिखियूं। माना हाणे असांजो जेके नाला आहिनि असां पढ़ंदासीं त इस्म बि आहे, ॾिसूं त हिन में इस्म बि नालो पंहिंजो आहे, ॻाल्हाइण जो लफ़्ज़ आहे। इस्म आहे, ज़मीर आहे, सिफ़त आहे, फ़इल आहे, ज़र्फ़, हर्फ़ जर, हर्फ़ जुमिलो, हर्फ़ निदा। जेकॾहिं असांजा 8 ई लफ़्ज़ इन ऑप्शन कंहिं में पूरा आहिनि त पोइ असांजो उहो जवाबु सही आहे। जेकॾहिं पूरा न आहिनि, 7 आहिनि, त उहो जवाबु असांजो ग़लति आहे। हिकिड़े में 8 था ॾियनि, हिकिड़े में 7 था ॾियनि, ॿिए में था लिखनि त इहे ॿई मथियां जवाब सही आहिनि। जीअं हिन में मूं लिखियो A ऐंड B, टे में था लिखनि त सभई जवाब ग़लति आहिनि या सभई सही आहिनि। ईअं बि ॾींदा आहिनि त मथियां सभु जवाब सही आहिनि। पोइ मतिलबु त तंहिंजो मक़सदु इहो त A बि सही आहे, B बि सही आहे, त C ऑप्शन बि सही आहे। तॾहिं हेठियो ऑप्शन ईंदो त मथियां सभु जवाब सही आहिनि। हाणे इस्म जी माना नालो। कंहिं बि शइ जो नालो हुजे, माण्हू, सावरे, शइ, जाइ, कमु, हालत, ख़ासियत, जे सभिनी नालनि खे असीं इस्म चवंदा आहियूं। इस्म माना नालो। ॿियो लफ़्ज़ आहे ज़मीर। ज़मीर जी माना आहे एवज़ी। इहो बची सघे थो न, बदिरां, एवज़ी। ज़मीर जेको सो ज़मीर जी लफ़्ज़ी माना छा आहे त असां एवज़ी या पंहिंजो बदिरां उहो ऑप्शन में लिखियलु हूंदो। उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म जे बदिरां कमु अचे उनखे असां ज़मीर चवंदा आहियूं। डेफिनेशन बची सघे थी। उहो लफ़्ज़ जेको इस्म जे बदिरां कमु अचे उनखे ख़ाल चइबो आहे। ऑप्शन आहे फ़इल, ज़र्फ़, हर्फ़ जर या मथियनि मां को बि न। पोइ छा थींदो? मथियनि मां को बि न। छो त ज़मीर जो नालो इन पंहिंजो जवाब में नथो अचे त इहो असांजो जवाबु इन में न आहे। त हिन जो मक़सदु आहे त मथियनि मां को बि सही न आहे। हर्फ़ इल्लत उहे अखर हूंदा आहिनि जेके हर्फ़ सहीअ सां मिली करे हुननि जो आवाज़ कढाईंदा आहिनि। हुननि जो पंहिंजो प्रॉपर आवाज़ न हूंदो आहे। ऐं हर्फ़ सही उहे अखर हूंदा आहिनि जिन जो पंहिंजो प्रॉपर आवाज़ हूंदो आहे। जीअं पंहिंजो वाविल ऐं कॉन्सोनेंट जो साॻियो कॉन्सेप्ट आहे। वाविल उहो हूंदो आहे जेको कॉन्सोनेंट जे मदद कंदो आहे लफ़्ज़ ठहण में, ऐं कॉन्सोनेंट उहो हूंदो आहे जंहिंजो पंहिंजो आवाज़ हूंदो आहे। ॿिन्ही में इहो फ़र्क़ु आहे। उन खां पोइ आहे एडजेक्टिव, सिफ़त।
सिफ़त माना तारीफ़, सारा अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, अवगुण, क़िस्म, अंदाज़, मिक़दार वग़ैरह ॾेखारीनि, उन्हनि खे सिफ़त चइबो आहे। उन खां पोइ आहे फ़ैल। फ़ैल माना कम, हुअण, थियण, सहण, पवण या करण जी का बि माना ॾेखारीनि, माना को बि कमु ॾेखारीनि, को एक्शन हुजे, उनखे असां फ़ैल चवंदासीं। उन खां पोइ आहे ज़र्फ़। ज़र्फ़ खे एडवर्ब चइबो आहे। ज़र्फ़ जी माना आहे थां। ज़र्फ़ जी माना छा थी वई? थां। अहिड़ा लफ़्ज़ जेके फ़ैल, सिफ़त ऐं ॿिए ज़र्फ़ सां लाॻापो ॾेखारीनि, मजान, वक़्तु, जाइ, रीत, क़दुरु ऐं नाकार जी माना निकिरे, आकार या नाकार जी माना निकिरे, उनखे ज़र्फ़ चइजे थो। उन खां पोइ आहे हर्फ़ जर। हा, एग्ज़ाम्पल में ॿुधायां। हिते चए थो अली तमामु तेज़ डोड़े थो। डोड़ण फ़ैल आहे, उन सां गॾु आयो तेज़, इहो ज़र्फ़ आहे। तेज़ डोड़े थो न। हाणे इहे किथे सिफ़त थींदा आहिनि, किथे ज़र्फ़ थींदा आहिनि। इहो जॾहिं असां वरी इन्हनि जा क़िस्म पढ़ंदासीं न, उन में असां हिननि खे डिफाइन कंदासीं। फ़िलहालु जस्ट असां डेफिनेशन हिननि जी हिकिड़ो दफ़ो करे था वञूं। जीअं तव्हां उहा डेफिनेशन ॿिए क्लास ताईं यादि करे अचो, त पोइ असां इस्म जा क़िस्म पढ़ंदासीं, ज़मीर जा क़िस्म पढ़ंदासीं, फ़ैल जा क़िस्म पढ़ंदासीं, सभिनी जा क़िस्म पढ़ंदासीं। पोइ उनखे इन जी वज़ाहत पोइ कंदासीं नेक्स्ट क्लास में इनशाअल्लाह। हुन खां पोइ आहे हर्फ़ जर। जर जी माना आहे कशिश या छिक। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में इस्म या ज़मीर जे पुठियां अचनि, उन्हनि जो लाॻापो जुमिले जे कंहिं ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारीनि, उहे हर्फ़ जर आहिनि। ॿियो आहे हर्फ़ जुमिलो। जुमिलो माना मिलाईंदड़। हर्फ़ जुमिलो माना मिलाईंदड़, ॻंढींदड़, कंजक्शन। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में ॿिनि लफ़्ज़नि या जुमिले जे ॿिनि भाङनि या जुमिले खे ॿिनि जुमिलनि खे ॻंढीनि, उनखे हर्फ़ जुमिलो चइबो आहे। जीअं ऐं, जेतोणीक या पर, ॿ जेके लफ़्ज़ पाण में मिलाइनि, या जेके से ॿ जुमिला पाण में मिलाइनि, या जुमिले जे ॿिनि हिसनि खे पाण खे ॻंढीनि। ऐं उन खां पोइ हर्फ़ निदा। निदा माना सॾु या पुकार। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में अलॻि बीठल हुजनि, अलॻि अलॻि। वाह वाह, साईं ज़फ़र जो कोट त ज़बरदस्त आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में अलॻि बीठा हुजनि ऐं मजान, सॾु करणु या दिलि जी कैफ़ियत जहिड़ो क ख़ुशी, ग़म, अरमान, सॾु, धिकार या कावड़ जो इज़हार थिए थो, उनखे हर्फ़ निदा चइबो। हाणे इन्हनि 8 लफ़्ज़नि जी जेका डेफिनेशन आहे, इहा तव्हां कोशिशि करे नेक्स्ट क्लास ताईं यादि करे वठो, त इन्हनि जा जेके वरी पार्ट्स पढ़ंदासीं। ठीकु आहे, टाइम इज़ ओवर। हा।